अस्सलाम वालेकुम दोस्तों, मेगा सोप सीरियल पंजाबी ड्रामा जे ईंदड़ नई एपिसोड में छा थींदो ऐं छा थियण वारो आहे। छा गुलनार खे जाबिर ख़ान छॾे ॾींदो, छा वॾेरो चाकर ख़ान अमा साइण जी ॻाल्हियुनि ते एतबार कंदो, छा जाबिर ख़ान वारा वॾेरे चाकर ख़ान जे कहर खां बची वेंदा, छा सावल ख़ान ते वॾेरो चाकर ख़ान एतबार कंदो। इन सॼी तफ़सीलात ॼाणण खां पहिरियां जेकॾहिं अव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते प्रेस करे नोटिफिकेशन ते ऑल करे छॾींदा, जीअं हाणे ईंदा नई नोटिफिकेशन सभु खां पहिरियां अव्हां ॿाहिरनि ताईं बावक़्तनि पहुची सघे। दोस्तों हाणे हलूं था पंहिंजी मेन ॻाल्हि ॿोल तरफ़। जीअं त मेगा सोप सीरियल पंजाबी ड्रामा जे ईंदड़ नई एपिसोड्स में तव्हां ॾिसंदो त गुलनार बेगम ॾे सिकू कासिम ऐं जाबिर ख़ान वारा ईंदा ऐं उनखे धमकाईंदा, जेकॾहिं तोखे पंहिंजो पुटु प्यारो आहे त इहो जेका बि हक़ीक़त आहे त कॾहिं बि चाकर ख़ान जे अॻियां न आणजां, न त असां तुंहिंजे पुट खे बि ख़तमु कंदासीं ऐं तोखे बि ख़तमु करे छॾींदासीं। ॿिए तरफ़ तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त साइण बेगम जेको आहे सो वॾेरे चाकर ख़ान खे ॾाढो सम्झाईंदी ऐं उनखे ब्लैकमेल कंदी त इहो सॼो कमु सावल ख़ान जो आहे। हाणे जॾहिं बि अची त सावल ख़ान खे मारियो पोइ अचिजां त चाकर ख़ान उनखे चवंदो त अमा साइण मूंखे दुआ कर त मां दुश्मन खे सही तरह पहचाने सघां, न त कंहिं यतीम जो मुंहिंजे अॻियां मुंहिंजे हथां खून न थी वञे। होॾां ॿिए तरफ़ तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त सावल पंहिंजी घरवारी सां ॻाल्हियूं कंदो ऐं हुनखे चवंदो त मां चाकर ख़ान खे अहिड़ियूं त ॻाल्हियूं ॿुधायुमि त अधु जंग असां फ़तेह करे चुका आहियूं। बाक़ी चाकर ख़ान अॻिते पाण ई सियाणो आहे, छो जो हुनखे शक जो दाइरे में शक त हुनखे पहिरियां ई रहंदो। बहरहाल जेके बि ॻाल्हियूं हाणे कंदा या कूड़ ॻाल्हाईंदा त वॾेरो चाकर ख़ान हुननि खे पाण ई सम्झी वेंदो। दोस्तों असांजो रिपोर्ट अव्हांखे कीअं लॻो, जेकॾहिं पसंदि आयो हुजे त महिरबानी करे पंहिंजो क़ीमती राय कमेंट सेक्शन में ज़रूरु ॾींदा असांखे इजाज़त रखंदा। पंहिंजो ख़्यालु, अल्लाह हाफ़िज़। थैंक्स फॉर द वॉचिंग। जावेद अली जलालानी।